जेको असांजो सीनियर जी त आउं त चई सघां थो त मुंहिंजो सियासी असांजा छो जो असीं फेडरेशन में ई रहियासीं। उन टाइम ते असीं फेडरेशन में हुआसीं, यूनाइटेड ऐं जिलनि जा उहिदेदार तॾहिं साईं महबूब शाह सां गॾु कईसीं। ऐं साईं महबूब शाह जेका फेडरेशन उन टाइम सिंध जो इश्क खणी लथासीं, अॼु बि असीं महबूब शाह खे उन ई एहतराम ऐं उन ई अक़ीदे सां यादि कयूं था कि सिंध जो हिकिड़ो मुहाफ़िज़ सिपाही जंहिं पंहिंजी बचपन खां वठी आख़िरी दम ताईं पंहिंजे वतन क़ौम ऐं हिन बटोरे जे माण्हुनि लाइ पंहिंजी ज़िंदगी जो बलिदान, छो जो तरक़ी पसंद पार्टी जो नज़रियो हुनजे ज़हननि में समायल हो। सालनि खां वठी उन नज़रिए जे हेठि जदोजहद कई सिंध जे हक़नि लाइ, तइलीम इदारनि लाइ। अॼु बि उनखे उनजा हज़ारे दोस्त साथी, डॉक्टर कादिर बख्शी जा लखे फॉलोवर, उहे ईअं ई महबूब शाह सां मोहबत करनि था, तरक़ी पसंद पार्टी सां। पर असां कंहिं हीअ जेका जदोजहद हले थी पाणी वारी, या जेका सिंध जूं लखे एकड़ ज़मीनूं जेके ॿाहिरिनि कंपनियुनि जे हवाले करनि पिया, उन ते जेका जदोजहद हले पई, इन जे करे टाइम जी घटिताई जे करे असां सादगी सां प्रोग्राम कयो। छो जो जेके बि सॼी सिंध में ज़िला आहिनि उहे सभु पाणी खां पोइ हाणे कारपोरेट फार्मिंग जे जेके हवाले सां सिंध जूं ज़मीनूं ॾिनियूं पियूं वञनि, उन हवाले सां सो तरक़ी पसंद पार्टी कॾहिं पंहिंजे शहीदनि खे कोन विसारियो, छो जो उहे जदोजहद सां ई हूंदा आहिनि। ऐं महबूब शाह कॾहिं बि असांजे दिलनि मां निकिरण वारो ई न आहे। ऐं महबूब शाह जे छो जो बटोरो असां बि सिंध जे इश्क में घुमंदा घुमंदा साईं वारनि सां गॾु हिन बटोरे जी घिटियुनि ॻोठनि वाण बस्ती में पहुतासीं। पर अॼु बि ईअं सम्झंदा आहियूं त बटोरो बि असांजे दिलि वटि आहे, छो जो असांजो महबूब हिन ई शहर जो हो जंहिं हिन शहर खे जॾहिं शहादत थी त तॾहिं तव्हां ॾिठो हूंदो त सॼी सिंध ईअं ई ॻोड़ा ॻाड़िया पिए बटोरे जे हिकिड़े आम गैरतमंद सिंधी जे अख मां ॻोड़ा विया पिए। ईअं ई महबूब शाह सां मोहबतूं कंदे, तो इन जे करे इंशा अल्लाह ताला असीं कॾहिं पंहिंजे शहीदनि खे, असीं महबूब शाह जे अॼु बि उन पिड़ ते बीठा आहियूं ऐं उन सां वचन कयो, पहिरें साल खां इहो कयोसीं त जेसीं ताईं असीं ज़िंदा आहियूं, असीं तव्हांजी छॾियल वाट खे पूरा करण लाइ सिंध जे शहर ॻोठ बनी ॿारनि ॿोली तहज़ीब सकाफ़त, सिंध जा वसीला, सिंध जो पाणी, सिंध जूं ज़मीनूं, इहे असां जदोजहद करे इंशा अल्लाह ताला डॉक्टर कादिर बख्शी साहब जी क़यादत में बचाईंदासीं। जे न त शहीद थी ईअं तव्हां वटि मण मिटी जे हेठि ईंदासीं, छो जो क़ौम जो जेको वेसा आहे उहो कॾहिं बि ख़तमु न थींदो। इंशा अल्लाह ताला हीअ जदोजहद जारी रहंदी ऐं हिकिड़े ॾींहुं सोभर साईं जा केनालनि ते जेका हींअर पूरी सिंध ॿ में गॾु थी ऐं उन तहरीक जी अॻुवाणी वकीलनि थी, जॾहिं त जेके हींअर चोबोल आहिनि या जेके ख़बरूं आहिनि त केनालनि ते कमु बंदि न आहे थियो, पोइ जेका वकीलनि जी हेॾी सारी जदोजहद हली, पोइ उन जी पुॼाणी ते तव्हां छा चवंदा? पुॼाणी जेका मतिलबु सम्झो फ़क़ति आसिरनि जी लेखनि ते थी शायदि, ऐं केनालनि जो कमु बंदि न आहे थियो। ॾिसो जदोजहद पाण कयूं पिया, वकील बि उन में गॾु आहे, सहाफ़ी बि गॾु आहे, कलमकार बि गॾु आहे, दानिश्वर बि गॾु आहे, सियासी कारकुन बि गॾु आहे, जेके बि तंज़ीमूं जेके सिंध सां माण्हू रहनि पिया, उते आबादी हुयूं, लखे उते बीठा। असां वटि हुकुमरान जेके 77 साल पाकिस्तान जी उमिरि आहे, उन्हनि में सिर्फ़ु सिंध सां ठगियूं कयूं। अॼु बि उहे ई हुकुमरान जेके पीपल्स पार्टी वही भुटनि सां गॾु दफ़न थी। अॼु आहे ज़रदारी माफ़िया। जॾहिं ज़रदारी माफ़िया तव्हां ॾिठो त आसिफ़ ज़रदारी जी तव्हां बैकग्राउंड पोइते वेंदो 15 साल 20 साल 25 साल त कुझु कोन्हे, न कि कॾहिं क़ौम जे करे उन दिलि ते चमाट बि खाधी। हुनखे हिकिड़ी बेनज़ीर साहिबा जी शहादत खां पोइ बेनज़ीर भुट्टो जे रत जो वारिस थियो, पर उनजी NC न कटाए सघियो। उनजे एवज़ घरो इक़्तिदार वरितो, जंहिंजा अॼु नतीजा आहिनि त हू अरबनि ऐं ख़रबनि ऐं डॉलरनि में करप्शन करे उन्हनि जे मिनिस्टरनि खां वठी पाण समेत। ऐं अॼु बि तव्हां ॾिसो था
त इहे जेके बि मुआहिदा कया सिंध हुकूमत कया उन्हनि जा नुमाइंदनि अची कया। हाणे जे उहा कूड़ साबित था थियनि त हूअं ई उन्हनि चयो पियो साईं केनाल ठहनि कोन था, सिमनालनि जो कमु पियो हले। उन्हनि असेंबली जे मेंबरनि खे जेके चवनि था त असीं 60-70 हज़ार जो मैंडेट खणी असेंबली में पहुचूं था ऐं उहे अवाम जे आॾो हिंच कर त कूड़ा थी साबित थी चुको आहे त तव्हीं चोर आहियो, तव्हीं ठग आहियो। इहा ठगी उन्हनि कई आहे जे ईअं कयनि त सिंध कॾहिं बि करोड़े इंसान मौत जी वादी न थींदी। सिंध जा करोड़े इंसान उहे हिननि सां बिल्कुलु मुहादो अटकाए ही इन धरणे खां त बची विया आहिनि, पर जे सियासी पार्टियूं क़ौमी तहरीक डॉक्टर कादिर मसीह जी क़यादत में तरक़ी पसंद पार्टी अमल जे मैदान में आई त यादि रखी छॾनि त इन धरणे में ही जेका बि तव्हां ॻाल्हि ॿोल करे उन तां फिरो था त इंशा अल्लाह ताला तव्हांजा सिंध में सियासत करण जा दरवाज़ा बंदि हूंदा ऐं तव्हांजो इक़्तिदार ऐं तख़्त ऐं इन गुरूर खे सिंध जा माण्हू मिटी में हिकिड़े ॾींहुं मिलाए छॾींदा। सो इहे हुकुमरान असांजा जेके आहिनि उहे ठग जिन ठगी करे सिंध खे अहिड़ी कंडीशन में पहुचायो आहे। सिंध जे 30 साल पाण पोइते वेंदासीं, 40 साल पोइते वेंदासीं, 50 साल त असांजी सिंध कहिड़ी सिंध हुई। ही सभु जेके बि अछी ॾाढ़ी वारा आहिनि उहे गवाही ॾेई सघनि था सिंध कहिड़ी हुई। त सिंध जेका अॼु बीठी आहे उहा आसिफ ज़रदारी ऐं उनजे टोटल ही जागीरदार सिस्टम जे करे सिंध अॼु इन जेको सो पासे बीठी आहे। कॾहिं पीपल्स पार्टी सां गॾु सिंध जा माण्हू न वेंदा, छो जो गद्दारी पीपल्स पार्टी दफ़न थी वई, ज़रदारी माफ़िया सिंध में न इहो पंहिंजो हाणे जेका केनाल ठहनि पिया जी फर्ज़ करे वकीलनि शायदि 25 तारीख़ ते कराची में इजलास रखियो आहे। हाणे जेको एहतजाज थींदो छा वरी बि उनजी अॻुवाणी वकील कंदा या हाणे सिंध जूं सियासी या जेके पंहिंजो कॉम्प्रेस तंज़ीमूं या साईं डॉक्टर कादिर मक्सी साहिबु इहे शुरूआति कंदा? हाणे ॾिसो जी पहिरीं पाणी जो थियो, ज़रदारी साहिबु जंहिं ॾींहुं सिग्नेचर कई उन ॾींहुं न की वकील हुआ न की का ॿी तंज़ीम हुई। डॉक्टर कादिर मक्सी ऐलान कयो, तरक़ी पसंद पार्टी ऐलान कयो, जंहिंमें पहिरियों धरणो असां इन ई बबुरल बाईपास ते आहियूं, ॿियो धरणो असां सकरन जे बाईपास ते आहियूं, टियों धरणो असां हैदराबाद जे बाईपास ते आहियूं, हटली बाईपास ते, ऐं चौथों धरणो असां वफ़ाक़ जे नुमाइंदे गवर्नर हाउस जे आॾो हज़ारे सिंधी, हज़ारे औरतूं, मासूम ॿार उन्हनि धरणो हणी STP जे चेयरमैन जनाब डॉक्टर कादिर मक्सी साहब सॼी सिंध में हड़ताल जी ॻाल्हि हुई। सॼी सिंध बंदि थी। उन टाइम ते माण्हू चवनि पिया साईं डॉक्टर कादिर मक्सी खे तरक़ी पसंद पार्टी ॻाल्हाए छा थियो आहे, हरू भरू वेठा ई हड़ताल उहे एहतजाज करनि। पर जॾहिं डॉक्टर कादिर मक्सी सॼी सिंध जो दौरो कयो त वकीलनि सिर्फ़ु एहतजाज जी ॻाल्हि कई, सॼी सिंध रोडनि ते अची वई, लखे माण्हू आहे वकील असांजा भले अॻुवाणी, पर इहा सॼो क्रेडिट उहा तरक़ी पसंद पार्टी ते थो वञे जो समूरा सभु सुतल हुआ। डॉक्टर कादिर मक्सी ईअं सम्झूं त कराची खां वठी कश्मीर ते असीं ख़ुदि उन में गॾु हुयासीं त सॼी सिंध जे ज़िले तालुकनि जे दौरा करे ऐं माण्हुनि खे सुजाॻ कयोसीं त बाबा ही केनाल सिर्फ़ु पाणी न पर असांजी ज़िंदगी आहे। ही जेके बि असांजियूं सामूंडी पटियूं आहिनि, छा सुभाणे ही असांजा शहर इहो पाणी कुदरती हिकिड़ो सिस्टम आहे त दरिया जो पाणी जॾहिं समुंड में छोड़ न कंदो त समुंड अॻिते वधी ईंदो। हिननि जा पंहिंजा जेके चैनलनि ते जियो चैनल ते अंग खरा त 15 सालनि में सिंध में क़यामत बर्पा थींदी। सिजावल, ठठो, बदीन इहे शहर पाणी जे हेठि हूंदा। कराची जो अधु काजी मज़ार उहो पाणी जे हेठि हूंदो। छा असीं समूरा माण्हू इंतज़ारु कंदा रहूं त 30 सालनि खां पोइ सॼी सिंध समुंड जे हेठि हूंदी? त इन खे पाणी जी जेकी बि जदोजहद आहे कल्ह बि क़ौमी तहरीक तरक़ी पसंद पार्टी अॻुवाणी कई आहे ऐं आईंदा बि कंदासीं, छो जो असांजी सिंध असांजी माउ आहे, सिंधू असांजो साह आहे। जॾहिं साह सां केरु जंग कंदो त पोइ आख़िरी उहा जंग हूंदी। उन में असीं सहाफ़ी, कलमकार, अदीब, दानिश्वर, सियासी पार्टियुनि जा आबादगार उहे समूरा सिंध सां मोहबत कंदे सिंध जे हिन ख़िते में आबाद आहिनि। उहे कॾहिं पंहिंजे बचनि जा प्यारनि जा लाश नथा खणी सघनि। उहे इन्हनि सां मज़ामत कंदा ऐं विढ़ंदा ऐं इंशा अल्लाह भले 25 तारीख़ हर माण्हू जो ई फ़र्ज़ु आहे। वकील बि सिंध में रहे थो, असीं बि समूरा सिंध में रहूं था त जेका बि जदोजहद थींदी अलाह करे ईअं न हुजे। जे ईअं थियो त पीपल्स पार्टी सियासत में उहा सिंध मां हुनजी तदावेड़ थी वई आहे। पहिरीं हू
जे पंजाब मां हुनजी तडावेड़ थियल आहे 3 सूबनि मां सिंध जे मैंडेट ते हू जेको सो चङमुड़सी कयो वेठी आहे पर जे सिंध जे माण्हुनि खे सफ़ा ईअं कनि त हिकिड़े पासे सिंध जूं ज़मीनूं ॾियनि ॿिए पासे सिंध जो पाणी चोराए ऐं उहो सेल करनि उन जे एवज़ में वठिणो छा आहे हिकिड़ी कुर्सी त अहिड़ी कुर्सी खे असीं नथा मञूं उन लाइ तरक़ी पसंद पार्टी शहूरी तरीक़े सां जदोजहद में अॼु बि बीठी आहे हाणे बि असांजा ऐलान थियल आहिनि हिन महीने तो ई जेको कंटिन्यू ऐलान थियल आहिनि जदोजहद जा असीं कॾहिं बि ख़ामोश न रहंदासीं असीं जदोजहद कंदासीं हाणे अॻुवाणी आहे स्टेट आहे हितां जी रियासत आहे सभु सम्झूं था पिया त उहा कंहिं बि सहाफ़ी खे कोन चवंदी त दादा तव्हां महिनत कई आहे हीअ अचो त असीं तव्हां सां हिते खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके मदारी क़िस्म जा पोइ उन्हनि खे चवंदा आहिनि दादा बिस्मिल्ला तव्हां सां बाक़ी हिते त सिंध में का शइ कोन्हे पर हिननि खे इहा यादि रखणु खपे त माण्हुनि मानियूं कीअं पिए खारायूं माण्हुनि ख़िदमतूं कंदे पंहिंजे ज़िंदगियुनि जा बलिदान ॾिना इहा तारीख़ हिन लाइ हिकिड़े ॾींहुं हिननि जे निड़ी मां वठी ऐं हिननि खां सिंध जो पाणी वठंदी सिंध जूं ज़मीनूं कॾहिं बि कंहिं प्राइवेट ॿाहिरिनि कंपनियुनि खे न ॾींदी छो जो असां वटि हेॾी गुरबत आहे की हारियुनि खे मज़दूरनि खे उहे ज़मीनूं अलाट करनि उन जूं फीस रखनि उहा अलाटमेंट खे हारी आबादगार उन्हनि खे ॾेई सघनि था मज़दूर ॾेई सघनि था त ॿाहिरियूं कंपनियूं असांखे न खपनि ऐं सिंध जो पाणी जे हिननि इहा शइ थी त कंहिं बि सूरत में तरक़ी पसंद पार्टी जदोजहद में आहे अञा वधीक स्ट्रांग जदोजहद करे साईं पहिरीं त जेको सो तव्हांखे जस हुजे तव्हां इहा शहीद महबूब शाह जी नाई वरसी जेको आहे उहो सिंध जे हालात मुताबिक़ तमामु सादगी सां जेको सो मनाई आहे इहो बहितरीनु मैसेज आहे सिंध वासियुनि लाइ सिंध सां मोहबत जो इज़हार आहे ॿियो साईं बबरले बाईपास जे धरणे खां पोइ मुसलसल जेको इंतिज़ामिया आहे ऐं गवर्नमेंट आहे उहे उन्हनि क़ौमी कारकुननि खे ऐं धरना हंधनि खे जेको सो पंहिंजो टारगेट करे उन्हनि ते कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे खंभे गुम कयो वञे उन हवाले सां छा चवंदा हुकूमत मूं उहा ॻाल्हि सवेर करे छॾी त 77 साल मुल्क जी उमिरि आहे जेके बि रहिया जनरल कर्नल सिविल जेके बि रहिया उहे चोर जा पुट तॾहिं सिंध जी इहा कैफ़ियत थी वई आहे जे अॼु बि हिननि उन एहतजाज खे ख़तमु करण लाइ जे एफआरनि तहत त पोइ जनरल ज़िया खां वठी जाम सादिक जा इहे दौर ॾिसी छॾनि जे सिंध जा माण्हू इन्हनि डिक्टेटरनि खे मुशरफ़ कयो इन्हनि जे एफआरनि खां जेल खाननि खां ख़ौफ़ज़दा थी सिंध जे वसे हक़नि तां हथु खणी विया हुजनि त पोइ भले कटे वठनि असीं ग़रीबनि जा ॿार आहियूं जेल कटे वेंदासीं पर इन्हनि जो हाणे वक़्तु तमामु जल्द ईंदो सुभाणे इन्हनि खां पुछा कयो त तव्हीं जेल की कटंदो असांजे लाइ एफआरियूं छो जो मूंखे त हैरत लॻंदी आहे असीं डेली मरूं था डेली जीऊं था कहिड़ो हिते आहे निज़ाम सिंध में को कानून आहे मुल्क जो प्रेसिडेंट आहे उन जो सिंध छा आहे नवाब शाह होम डिस्ट्रिक्ट आहे सिंध उन जो होम डिस्ट्रिक्ट आहे न कहिड़े ज़िले में कानून आहे किथे बि ला कानून चोट ते चढ़ी पई आहे सिहत तबाह लॻी पई आहे तइलीम तबाह लॻी पई आहे को निज़ाम कोन्हे अहिड़ी हुकूमत खे पाण छा कंदासीं छो इहे जेके ड्रामा आहिनि इहे बंदि करनि कॾहिं बि सियासी कारकुन हिननि जी एफआरनि खां जे डिॼनि आहे त पोइ जनरल ज़िया त ॻोठनि जे मथां बम किराया पोइ माण्हू तॾहिं पस थी वञनि पर जनरल ज़िया खे हिननि पस करे मोकिलियो जेके हॾा बि हिननि खे नसीब न थिया महिरबानी